लीडर टीवी जे प्रोग्राम रूबरू में आवां जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे नाम्यारो लेखक नाम्यारो मौक़िक़ आहे पाकिस्तान में केनालनि तोड़े कॉरपोरेट फार्मिंग जे हवाले सां तमामु आगाटो ॼाण ॾींदड़ शख़्स जनाब नसीर मेमण साहब। साईं अस्सलाम वालेकुम। साईं सभ खां अवल चाहियां थो त पंहिंजे ॾिसंदड़नि खे तव्हांजो हीउ जेको किताबु आहे चोलिस्तान कॉरपोरेट फार्मिंग कालाबाग डैम पिलस रिथा, असल में ही जनाब नसीर मेमण ऐं एहसान लगारी साहब जे मुख़्तलिफ़ आर्टिकल्स जो मजमू आहे जंहिंमें पाणी जे मुआदे 1991 खां बि आगाटो जेको सिंध पंजाब जे पाणी जे विर्छ जा तकरार आहिनि उन्हनि जी हिकिड़ी तारीख़ 1991 जो मुआदो 1991 जे मुआदे खां पोइ सिंध सां छा थियो आहे ऐं चोलिस्तान रिथा छा आहे ऐं चोलिस्तान रिथा जा पाकिस्तान ते असर कहिड़ा पवंदा ऐं सिंध खे नुक़सान कहिड़ा पवंदा उन जे बारे में ही किताबु जेको आहे इहो मार्च गुज़िरियल महीने 2025 में मैदान ते आयो आहे। जिन बि दोस्तनि हीउ किताबु न पढ़ियो आहे उन्हनि खे समूरियूं रिथाऊं ऐं पाणी जी विर्छ जा मामला सम्झण में इलाही मदद मिलंदी। साईं अवां छा था सम्झो त ही जेको किताबु आहे इहो असां जीअं नंढे हूंदे पढ़ंदा हुआसीं को किताबु निसाबी सबक़ त पोइ सिंधी सूंहं हूंदी ऐं सिंधी सूंहं में वरी हर शइ जी वज़ाहत हूंदी। तव्हांजे ख़्याल में ही पाणी जे अॼोके तकरारनि जी सिंधी सूंहं चई सघूं था? मां सम्झां थो त असां इहो सोचे ई किताबु लिखियो। अच्छा। ऐं हिन में कुझु त मज़मून आहिनि पर मजमूई तौर ते हिकिड़ो प्रॉपर किताबु आहे। हीउ मजमूओ बि न आहे मज़मूननि जो। लिखण वक़्तु ज़हन में इहो त हींअर ही सॼो मामिलो सॼी सिंध में ऐं हाणे त सिंध खां ॿाहिरि बहस हेठि अची वियो आहे, पर इन जा केतिरा फ़नी पासा, इन जा तारीख़ी पासा, उहे कहिड़ी तरह माण्हुनि खे सादनि लफ़्ज़नि में सम्झाइजनि, छो त हीअ मामला टेक्निकल बि आहिनि ऐं साॻिए वक़्तु सियासी बि आहिनि। इन्हनि जो हिकिड़ो तारीख़ी पस मंज़र बि आहे। त इहे सभई पासा असां कोशिशि कई, मूं ऐं असां लगारी साहब, त असां हिनखे आम माण्हू जी ॿोलीअ में बिल्कुलु सादो करे गॾु नक्शा लॻाए जीअं माण्हुनि खे सॼो मामिलो सम्झ में बि अचे ऐं इनखे रुॻो हिकिड़े अलॻि सां कंहिं रिथा तौरु न ॾिसनि। इनखे तारीख़ी पस मंज़र सां जॾहिं तव्हां पढ़ंदा त पोइ तव्हांखे सम्झ में ईंदो त हीउ जेको 100 सालनि खां सिंध जो ऐं पंजाब सां पाणीअ जो तकरार हलंदड़ आहे, हिन अॼोके तकरार जूं पाड़ूं उन में आहिनि। का हिकदमि सां नई शइ ही न थी आहे, हीउ उन्हनि जो तसलसुल आहे। सो इहो सोचे असां हीउ किताबु लिखियो। असां हिन किताब में जिन दोस्तनि पढ़ी ऐं असांखे फीडबैक ॾिनो आहे, राय ॾिनी आहे, उन्हनि जो ख़्यालु आहे त हीउ आम माण्हू जेको फ़नी सब्जेक्ट जे बारे में इंजीनियरिंग जी ॼाण न बि रखंदो हुजे उनखे हीउ पाणी जो हीउ जेको टकरायो सम्झण में ॾाढो मददगार थिए थो। इहो फीडबैक असांखे मिलियो आहे। अच्छा, हूअं तव्हां जीअं ॿुधायो त हीउ जेको किताबु आहे हिन जो जेको उनवान आहे कालाबाग डैम पिलस रिथा, ठीकु आहे, त हिकिड़ो असां वटि क्रिकेटर हो वसीम अकरम, पोइ वरी चऊं त मां पिलस वसीम अकरम आहियां। वसीम अकरम त पॉज़िटिव शइ जो नालो आहे, हीउ कालाबाग डैम नेगेटिव आहे। त पिलस जो मतिलबु छा आहे? हीअ कालाबाग डैम खां बि वधीक ख़तरनाक आहे, हीअ वधीक हानिकार आहे। अच्छा, हा, उनजो सबबु इहो आहे त जेकर मिसाल वठूं त कालाबाग डैम जेकर ठहे हा, जेको ज़ाहिर आहे सिंध कॾहिं ठहणु न ॾींदी ऐं हींअर ताईं जंहिं तरह सिंध हुनखे रोकियो आहे, पर मां हिकिड़ो मफ़रूज़ो थो चवां त जेका हुनजा डिज़ाइन पैरामीटर्स आहिनि त उन में वरी बि 2-3 मिलियन एकड़ फुट सिंध जो हिसो ठहे हा। छो त सिंध ते ठहिणो हो, हुननि चयो पिए त हिन हिसाब सां इहो जेको पाणी इकठो थींदो 91 जे ठाह जो विराइबो, पर हिन में त असांखे हिकु फुड़ो बि पाणी कोन्हे मिलणो ऐं सॼो जो सॼो पाणी बि असांजो वेंदो। तंहिं करे मुंहिंजे नज़र में हीउ कालाबाग खां वधीक हानिकार रिथा आहे। अच्छा जी, अच्छा, कालाबाग डैम जेका आहे उनजो असरु घणो करे सिंध ते ऐं केपी प्रोविंस ते पए पियो। नौशहरो मर्दान ऐं वली खान जी मूंखे ॻाल्हियूं बि यादि आहिनि। हुन चयो पिए त उहे असांजा शहर हेठां जो ॼणे करे ॿुॾी वेंदा ऐं लखे माण्हू जेके आहिनि उहे न रुॻो बेरोज़गार पर बेघर थी वेंदा ऐं तारीख़ तो इहे शहर मेसारजी वेंदा। त हीअ जॾहिं रिथा कालाबाग डैम पिलस था तव्हां चओ
त हिन जो ॿियनि सूबनि ते बि असरु आहे या रुॻो सिंध ते पवंदो? सभ खां पहिरियों असरु ख़ुदि पंजाब ते पवंदो। अच्छा, इहो पंजाब जा माण्हू सम्झनि नथा, सम्झनि था त रुॻो सिंध जो असरु, सिंध ते असरु पवंदो। हाणे पंजाब में इन ते ॻाल्हि ॿोल्हि थियणु लॻी आहे। मां 2 हफ़्ता अॻु में हिकु साहत सान नाले इदारे 2 ॾींहंनि जो हुते हिकिड़ो वॾो इवेंट करायो। उन में ॿिया बि सेशन हुया, पाणीअ ते हिकिड़ो सेशन रखियो त मूंखे सॾायो। त इहो उहो कॉन्फ्रेंस था चओ जेका सॼी पंजाबी में थी? जेका सॼी पंजाबी में, उनजी मॉडरेशन खां वठी ॻाल्हि ॿोल्हि सुवाल जवाब सभु पंजाबी में हलिया। मूंखे सुठो लॻो त पंहिंजी ॿोलीअ जे बारे में हुते हाणे हिकिड़ी जागरता आहे। सो उन में इहा पंजाबी ॻाल्हाईंदड़ ई वेठा ज़ाहिर आहे। कुझु उतां जा जेके सिंधी रहनि था उहे बि आया हुआ इन सेशन में, ऐं ॾाढो हिकिड़ो सुठो बहस मुबाहिसो थियो। त मूं उन ते जॾहिं इहा ॻाल्हि कढी हुते त सिंध ताईं त पोइ असरु पहुचंदो, पर जेको झेलम चनाब ज़ोन आहे जंहिंमां मथां पाणी तव्हां मंगला मां खणी चोलिस्तान वेंदो त पहिरियों असरु पवंदो झेलम चनाब ज़ोन ते। जेसिताईं की उनखे तव्हां सिंधूअ जे लिंक कैनालनि मां पाणी ॾियो तेसिताईं, ऐं सिंधूअ जे लिंक कैनाल मां पाणी हाणे माण्हुनि जो हेॾियूं अखियूं आहिनि सिंध वारा, इहो सवलाई सां न खणी सघंदा। हाणे माना इहो एॾो वॾो मामिलो आहे जो इहो पॉसिबल, इहो पंजाब जा माण्हू चवनि पिया त असांखे ख़बर आहे त सिंध जहिड़े वॾे में अची विया, हाणे उनजो पाणी फुरणु सवलो कोन्हे, पर असां मुंहं में वेठा आहियूं, इहो हाणे सोचनि पिया। ॿियो त चोलिस्तान में जेका कार्पोरेट फार्मिंग थियणी आहे उहा सॼी ज़मीन उतां जे माण्हुनि वटि आहे। ऐं मथे जी ॻाल्हि ॿुधायां, उन में ग़रीब चोलिस्तान वटि बि ज़मीन कान्हे का। उहा ज़मीन, हीउ इलाइक़ो एक्चुअली जेको आबादु थियो आहे न बहालपुर डिवीज़न वारो इलाइक़ो, इहो थियो सतलज वैली प्रोजेक्ट 1922 जो आहे। उन दौर में हिते वाह ठहिया, 7 वाह निकिता, 3 बैराज ठहिया, तॾहिं इहो सॼो इलाइक़ो डेवलप थियो। पोइ उन वक़्तु बि बहालपुर डिवीज़न जा माण्हू तव्हांखे ॿुधाईंदा, या तव्हां लिटरेचर पढ़ंदो त 10 सालनि अंदरि उते जी आबादी उन इलाइक़े जी ॿीणी थी, ऐं 100% जेको ॿी आबादी वधी उहा सेंट्रल पंजाब मां पंजाबी ॻाल्हाईंदड़नि जी। जंहिंखां पोइ हारून नगर ऐं काफ़ी ॿिया इलाइक़ा इन पासे जा, उहे टोटली पंजाबी सेटलर्स जा इलाइक़ा थी विया। त ज़मीनूं बि घणे भाङे उन्हनि वटि, थोरी घणी हूंदी ग़रीब मिसकिन वटि, पर ॿिया वेठा आहिनि सदियुनि खां पंहिंजे दादनि जो, को वारीअ दड़े ते वेठो आहे, को टोभे ते वेठो आहे, जीअं असां थर पार्कर में रवाजु आहे। थर त ख़ैर घणो डेवलप थियल आहे, हीउ त ॾाढो पुठीरो आहे। त हाणे उहे माण्हू चवनि था त माना असां वटि जेको इहो हाणे वारीअ दड़ो जिते कुंड वठी वेठा आहियूं, का ॿकरी वकरी चारींदो, इहे इतना बि असांखे उथारींदा। ऐं मज़े जी ॻाल्हि त महीनो 2 अॻु में कोई 125 चोलिस्तानी फैमिलीज़ लाहौर हाई कोर्ट में वियूं। मुंहिंजो ख़्यालु आहे उन में सभु सराइकी कोन हुया, उन में ॿिया माण्हू हुआ, सराइकी मिसकिन तंहिंजा कोर्ट ताईं शायदि वेंदा बि कोन। उन्हनि वञी चयो त असां खां इन मनसूबे जे लाइ ज़ोरी ज़मीनियूं ख़ाली था कराइनि, या असांजे अबनि ॾाॾनि ज़मीनूं वठी ऐं ठाहियूं, हिते दड़ा हुया, तंहिंजी माना उहे सेटलर ई हूंदा, उन्हनि जी उहे क्लेम आहे उन ते। त हाणे उहे जेके उतां जा पंजाबी ॻाल्हाईंदड़ आहिनि, उहे बि हिन मामले ते रदेमल में अची विया। उते फारूक तारिक आहे जेको खाबीदुर जो तमामु सरगर्म अॻुवाण आहे, ऐं पंजाब किसान इतार जो बि अॻुवाण आहे। उन उते कॉन्फ्रेंस में ॿुधायो त कुझु इलाइक़नि में जॾहिं कार्पोरेट फार्मिंग वारा ज़मीनूं वालाइण विया, छो त उन्हनि अलाट कराए वरितियूं पंहिंजे नाले, त माण्हुनि उन सां जहिड़ा कया, छो त माण्हू ग़रीब उते वेठा आहिनि, हाणे कागज़ पत्र कोन्हे, पर चयो ज़मीन असांजी आहे, वेठा असां बि, तव्हांखे सरकार लिखींदो, तंहिं करे तव्हां असां अॼु उथो। पोइ उते इलाही हिकिड़ो वॾो टकराउ थियो आहे। अॻे ई हिते ओकाड़ा फार्म्स वारो पुराणो जहिड़ो तहरीक आहे वॾी, तंहिंजे करे इहो सॼो मामिलो त मूं तव्हांखे चयो त पंजाब में बि थींदो। ऐं ॿियो मां तव्हांखे ॿुधायां त सिंध ते ज़ाहिर आहे, नेक्स्ट सिंध ते थींदो, ऐं पोइ सिंध मां ई वाह निकिरी बलूचिस्तान वेंदा आहिनि, तंहिंजे करे टियों जेको वॾो असरु पवंदो उहो बलूचिस्तान ते पवंदो, ऐं सिंध में एंड टू एंड पवंदो। सभ खां वॾो असरु मूंखे लॻे थो कराची शहर ते ईंदो, जिते पीअण जे पाणीअ जो। कराची शहर जी ॻाल्हि कई अथव, असांजा दोस्त आहिनि, वसतुल्ला ख़ान स्टेटस रखियो त कराची वारा सम्झनि था त उन्हनि खे पाणी इंडस सिंधूअ मां नथो मिले, टैंकर मां थो मिले। ऐं ॿी ॻाल्हि, अॼु आर्टिकल लिखियो आहे असांजे ॿिए जहांदीद साफ़ी, वॾो सीनियर असांजो त वॾो आहे, सुहेल बड़ाइच, उन जे जंग में उनजो आर्टिकल आयो आहे। उन चयो त जॾहिं मां लाहौर में जोहराबाद में रहंदो हुउसि त पाणी उते लोकल न हो, असां इंडस जो पाणी असांखे ॾिनो हो, लाहौर शहर में इंडस में। इन करे चई मां पंहिंजो पाण खे पंजाबी त सम्झां थो, पर पंहिंजो पाण खे सिंधूअ जो पुटु बि सम्झां थो, जो पाणी उनजो थो पीआं। हा, त जे सुहेल वड़ाइच साहिब जी ॻाल्हि वठिजे ऐं ही वसतुल्ला ख़ान जी ॻाल्हि वठिजे, त
त ही ॿ शहर बि त तमामु घणो मुतासिर थींदा। मूं कोई महीनो खनि अॻु में हिकिड़े पॉडकास्ट में, महीने खां थोरो घटि थियो हूंदो, मूं एग्ज़ैक्टली इहे ॻाल्हियूं चयूं। मूं चयो कराची जा रहवासी छा था सम्झनि त पाणी टैंकरनि में ठहंदो आहे, ऐं हीअ जेके उनखे अटो ऐं चांवर मिलनि था इहे शेल्फ ते फुटंदा आहिनि, इहे सभु कुझु सिंधू जे करे आहे। कराचीअ जो 85% पाणी के बि फीडर मां ईंदो आहे, कोटली बैराज वटां, उहो ई अॻियां किंजर में वेंदो आहे। उतां पोइ घारे ऐं दाबेजीअ जी पंपिंग कराची कैनाल के बि फीडर कलरी बगाड़, पोइ हिन जो नालो हाणे कराची कैनाल जेको रखियो, अॻियां हा दाबेजी खां अॻियां। त हाणे इहो कराचीअ ताईं पाणी जेको पहुचे थो त सिंधू दरिया जो आहे। 15% ईंदो आहे हब मां, सो जॾहिं कॾहिं कॾहिं हब सुकी बि वेंदो आहे, उहो 100% होॾां आणणो पवंदो आहे। सो कराची त अॻे ई वाटर स्ट्रेस्ड सिटी आहे, आबादीअ जे तेल ते आहे न, ऐं सभ खां पोछड़ ते उहो आहे। हा त ऐं ॿियो कराची असां रुॻो पाणी जो मसइलो न थींदो, जेकॾहिं तव्हांजी डेल्टा में तिमर तबाह थियो त कराची वेठो आहे ज़िलज़िले जी फॉल्ट लाइन ते। फॉल्ट लाइन जो मक़सदु जो ख़ुदा न ख़ास्ता को वॾो झटको अचे त तव्हां सुनामी बि एक्सपेक्ट करे सघो था। 1945 में त सुनामी अची चुको आहे, ऐं साइक्लोन पुठियनि 2 सालनि 3 में तव्हां ॾिठो त हिक ॿिए पुठियां साइक्लोन आया, पोइ को अमान हलियो पियो वियो, को गुजरात हलियो पियो वियो, पर कराची त मुंहं में आहे तूफ़ाननि जे। सो जेकॾहिं इहा तव्हांजे कुदरती बचाव जो जेको शील्ड आहे तिमर जे ॿेलनि जो निज़ाम, मैंग्रोव्स जंहिंखे चवनि था, इनखे ताज़े पाणीअ जो वकिरो खपे। पर ताज़ो पाणी अची सामूंडी पाणीअ जो लूणियाट घटाईंदो आहे, उन तमामु लूणियाट 40-45 हज़ार पार्ट्स पर मिलियन आहे, PPM। माना असांखे जेको पीअण जे पाणी जी इजाज़त आहे उहो रुॻो 500 खां 1000 PPM आहे यूनिट जे हिसाब सां, ऐं उन जा हिते समुंड 40 खां 45 हज़ार PPM। तव्हां तसवुरु करे सघो था त इहो केॾो कड़ो पाणी आहे, केॾो। ऐं उहो जॾहिं मोट खाईंदो त सिंध सॼी कड़ी थी वेंदी, त पोइ हींअर थिए थो न, मथे चढ़े पियो पाणी। ठटे सिजावल जे पुल ताईं बि जेके वाटर सैंपल टेस्ट थिया आहिनि, मां अॻाटी ॻाल्हि थो कयां, हाणे अञा चकास कजे, सिंध गवर्नमेंट खे कम इहे करणु घुरिजनि जेके कनि नथा। त तव्हां सैटेलाइट डेटा जे थ्रू सिंध जी लैंड केतिरी समुंड में वई 100 सालनि में उहा डेटा निकिरी सघे थी, को मसइलो कोन्हे, उहा डेटा कोन था कढाइनि। खारो पाणी केसि ताईं मथे आयो आहे, आम पाणीअ जा जेके लेबॉरेटरीज़ आहिनि तव्हांखे चेक करे ॿुधाए सघनि थियूं। त आर्गुमेंट बिल्ड करण लाइ इहा डेटा सिंध गवर्नमेंट खे ठाहिणु घुरिजे। हाणे उहो ॿियनि कमनि में मसइलो छो समूरनि ॻाल्हियुनि खे सम्झण जे लाइ वरी मां इन ते अचां त हीउ किताबु जेको आहे असांजे पढ़ंदड़नि खे ज़रूरु पढ़णु खपे, त उन्हनि खे शुरूआती बुनियादी इब्तिदाई ॼाण बि मिले त असल में हीअ स्कीमूं कंदियूं छा। ऐं समूरनि दोस्तनि खे गुज़ारिश आहे त हीउ किताबु जेको आहे उहो मार्केट में आहे, ऐं जनाब नसीर मेमण ऐं जनाब एहसान लगारी साहिब जो गॾियल किताबु आहे। जीअं नसीर मेमण साहिबु ॿुधायो त नक्शनि जी मदद सां, तारीख़ जी मदद सां, जाग्राफी जी मदद सां फ़ाइदनि ऐं नुक़साननि जे बारे में सॼी विचूर ॾिनल आहे। ऐं हीअ कालाबाग डैम प्लस रिथा जेका आहे उहा कालाबाग डैम खां वधीक हाञकार रिथा आहे। इन सिलसिले में हिन किताब खे पढ़णु ज़रूरी आहे। लीडर TV में वरी कंहिं ॿिए इशू ते अव्हां सां गॾु हूंदासीं। वॾी महिरबानी।